अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फॉलोअप्स में भलेकार मां आहियां शाहिद सियाल। नाज़रीन, अॼोके फॉलोअप्स में ॻाल्हि कंदासीं कारोकारी जा केसिस हिकु दफ़ो ॿीहर वधी रहिया आहिनि ऐं इहे केसिस जेके आहिनि उहे ख़तमु नाहिनि थी सघिया। कारोकारी वारी कुदी रस्म तहत न्याणियुनि ऐं जेके नौजवान आहिनि उन्हनि खे क़त्ल करण जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंखां भरिसां जवाबदार पंहिंजी भेण ऐं पंहिंजे सौट खे ड्रोड़ाए क़त्ल करे छॾियो ऐं पुलिस जो चवणु आहे त टे जवाबदार जेके आहिनि उन्हनि वकील बिरोही ऐं फौजिया खे क़त्ल कयो आहे। इन सिलसिले में पुलिस तरफ़ां जांच जारी आहे। उना घोटकी में पिणु अहिड़ो ई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। कारे इल्ज़ाम में नारी खे क़त्ल कयो वियो ऐं इहो बि इंकिशाफ़ थियो आहे त नारी खे बिना गुस्ल ऐं कफ़न जे उनखे दफ़न कयो वियो आहे। इन मामले जे हवाले सां अपडेट्स मालूम कंदासीं। सभ खां पहिरियां जेका बाजो रुख़ कंदासीं जितां असांजो रिपोर्टर अब्दुल गनी खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल गनी, जेको गुज़िरियल ॾींहुं इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे उन जे हवाले सां छा अपडेट्स आहिनि, उन खां पोइ पुलिस कहिड़ियूं कार्रवायूं कयूं आहिनि? जी शायद जैकाबाद में कारिन जो जेका आहे कुदी रस्म में गुज़िरियल 2 ॾींहंनि जे दौरान 4 इंसानी हयातियूं जेके आहिनि ज़ाया थी चुकियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं हिकु अफ़सोसनाक वाक़ियो तॾहिं पेश आयो जॾहिं आबाद थाणे जे हद में जवाबदार भाइरनि पंहिंजी जेका आहे पंहिंजे सौट वकील बिरोही खे ड्रोड़ाए क़त्ल करण खां पोइ अची पंहिंजे घर में नौजवान जेका आहे भेण फौजिया खे पिस्टल जा फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे। ऐं कल्ह वाक़े में इहो दुख जो वाक़ियो इन जे करे साम्हूं पेश आयो आहे त जवाबदारनि जेके आहिनि भेण खे घर में ड्रोड़ाइण दौरान घर में पंहिंजे वालदा जे साम्हूं जेको आहे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदो हलां जैकाबाद में जेके हिन वक़्तु 8 महीननि जे दौरान टोटल जेके आहिनि कारिन जे हवाले सां 17 वाक़िया रिपोर्ट थिया, जंहिंमें 16 वाक़ियनि जो केस दाख़िल थी चुको आहे। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जेके आहिनि 36 घंटा गुज़री वञण खां पोइ जेके अफ़सोसनाक वाक़ियो पेश थियो उनजे जेको आहे कारिन जे हवाले सां जेके सरकार जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वेंदो आहे, पर अञा ताईं उहो वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ऐं अव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके जैकाबाद में 8 महीननि जे दौरान जेके कारे इल्ज़ाम हेठि पिटो क़त्ल जा टोटल जेके आहिनि 7 वाक़िया पेश आया ऐं इंसानी जानूं जंहिंमें 15 जेके आहिनि औरतूं ऐं 9 मर्द जेके आहिनि हिन वक़्तु ताईं कारे जी कदे रस्म में क़त्ल थी चुका आहिनि। जी सही। अच्छा अब्दुल गनी खोसो, जे डेटा मां ॿुधाए पिया इहो ॿुधाइजो त पुलिस जो इन सिलसिले में किरदारु कीअं रहियो? जेके जवाबदार इन्हनि केसनि में नामज़द थिया, जेके केसिस रिपोर्ट थिया आहिनि ऐं कुझु केसिस अहिड़ा बि हूंदा जेके रिपोर्ट न थिया हूंदा, जेके केसिस रिपोर्ट थिया आहिनि छा जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो पुलिस तरफ़ां? जी शायद तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेका कारिन जे हवाले सां जेका बिल पास थियो जंहिंखां पोइ इहो चवणो हो त बाबा कारिन जी जेका सरकार जे फ़रियाद ते केस दाख़िल थींदो उनखां पोइ जेका जवाबदारनि जी आज़ादी नामुमकिन आहे। पर असां ॾिठो आहे त जेके बि कारिन जे हवाले सां जेके वाक़िया पेश आया आहिनि जंहिंजो केस दाख़िल थिया त कुझु महीननि जे दौरान जेके आहिनि उहे जवाबदार ज़मानत ते आज़ाद थी था वञनि। ऐं ईअं बि असांखे ॾिसण में आयो त उहे जेके जवाबदार जेके आहिनि पुलिस जे जेके बयान फेरण खां पोइ उहे कुझु सालनि खां पोइ उन माना केस मां बि परी थी वञनि था। इन हवाले सां जेका पुलिस जो जेको आहे अमल आहे उन जो जेको आहे पुलिस जो जेको इन केसनि जे हवाले सां जांच वारो जेको सिलसिलो आहे उहो बिल्कुलु जेको आहे नाकार आहे। इन हवाले सां जेके जवाबदारनि खे रिश्वत एवज़ या सिफ़ारिश एवज़ उन्हनि खे जेको आहे माना छूट मिली वञे थो, जंहिं सबबु जेके इहे जेको बिल पास थियो त उहो बिल बि फ़ाइदो न ॾेई सघियो आहे। इन जे लाइ जेके आहिनि कारिन जे जेके वारदात आहिनि उन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो वञे थो। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलमि जैकाबाद में गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान जेके आहिनि बिटो क़त्ल जा 2 वाक़िया थिया आहिनि। हिकु वाक़ियो त कल्ह जेको आहे टियों ॾींहुं गड़ी शहर में पेश आयो, जॾहिं त हिकु वाक़ियो जेको आहे कल्ह जैकाबाद जे आबाद थाणे में पेश आयो आहे। जी अच्छा अब्दुल गनी, इहो ॿुधाइजो त वकील बिरोही ऐं फौजिया वारे केस जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त पुलिस छा नामज़द 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे? जी इन हवाले सां मुंहिंजी आबाद पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो इहो चवणो हो त जवाबदार जेके आहिनि उहे बिटो क़त्ल करण खां पोइ फरार थी आहिनि, पर पुलिस जेका आहे उहा माना काग़ज़ी कार्रवाई जे लाइ बि अञा ताईं उन्हनि माना पंहिंजे तरफ़ां जेको सरकार जे हवाले सां जेको केस दाख़िल थियणो आहे उन ते बि उन्हनि अमल न कयो आहे। गुज़िरियल माना कल्ह को वाक़ियो जेको आहे अॼु हिन वक़्तु ताईं उन्हनि SHO सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, अञा ताईं उन वाक़िए जो माना रिपोर्ट बि दाख़िल न कयो आहे। इन मां साबित करे सघिजे थो त पुलिस केतिरे हद ताईं जेके आहिनि माना कारिन जा जेके केस आहिनि उन्हनि ते उन्हनि जो रवैयो केतिरो ठीकु आहे ऐं उहो केतिरो जेके आहिनि कारिन जे केस दाख़िल कराइनि। हालांकि इहो जेको आहे पुलिस जो हाणे इन में कंहिं बि माना फरियादी जे वारसनि जो अचण जी ज़रूरत न आहे, छो त जॾहिं बिल पास थियण खां पोइ कारिन जेको आहे वाक़ियो थींदो आहे उनजो जेको आहे केस फरियादी उनखे सरकार खे थियणो आहे। पर गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल में 3 घंटा गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं जेको आहे SHO जेको आहे केस जो रिपोर्ट बि दर्ज न करे सघियो आहे।
सही। अच्छा अब्दुल गनी खोसो इहो ॿुधाइजो त ही जेके वाक़िया थियनि था इन खे रोकण जे लाइ जेके उतां जा समाजी अॻवान आहिनि उन्हनि जो छा मौक़फ़ आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? ऐं गॾोगॾु इन पर्टिकुलर केस जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त इन खे क़त्ल करण वारो, नारी खे क़त्ल करण वारो पंहिंजो भाउ आहे, उन पंहिंजी भेण ऐं पंहिंजे सौट खे उन क़त्ल कयो आहे। इन जे नारी जे वालदेन जो छा मौक़फ़ आहे? हाँ जी, इन हवाले सां जेके सियासी धुरियूं जेके आहिनि त उन्हनि केतिरा ई भेरा जेके आहिनि समाजी जेके तंज़ीमूं आहिनि इन्हनि कारियुनि जे माना जहालाइण रस्म ख़िलाफ़ उन्हनि रैलियूं कढियूं आहिनि, उन्हनि जेके आहिनि माना आवाज़ उठायो आहे। उन्हनि जे आवाज़ उथारण खां पोइ इहो फ़र्क़ु पियो आहे त जेका कारियुनि जो रस्म जेको आहे जेके क़त्ल थिए थो त उनमें सरकार खे फरियादी थियणो आहे। पर माना सरकार जेको आहे इन मामले में संजीदा कोन्हे। सरकार जे संजीदा न हुअण सबबि जेके आहिनि मुख़्तलिफ़ तंज़ीमूं जेके कारियुनि जे हवाले में कमु करे रहियूं आहिनि उन्हनि जो जेको आहे कोशिशूं आहिनि, पर माना सरकार जे तरफ़ संजीदा न थींदी त उहा जेके माना रस्म आहिनि उन्हनि ते जेका कंट्रोल नथो थी सघे। जॾहिं त उन हवाले सां कल्ह जेका वाक़ियो पेश आयो जंहिंमें नौजवान वकील बिरोही ऐं जेका नारी फौजिया खे जेको आहे क़त्ल कयो, बेदर्दी सां क़त्ल कयो, उनजे अमल जो इहो चवणो हो त जवाबदारनि उनजे अमल माना एतिराफ़ कयो त जवाबदारनि जेके आहिनि कारियुनि जे इल्ज़ाम ते पहिरियों सौट खे क़त्ल करण खां पोइ घर अची करे माना भेण खे बेदर्दी सां क़त्ल कयो। अच्छा अब्दुल गनी खोसो लाइन ते मौजूद रहिजो। घोटकीअ में पिणु अहिड़े क़िस्म जा वाक़िया रिपोर्ट थींदा रहिया आहिनि ऐं ताज़ो पिणु वाक़ियो हिकिड़ो रिपोर्ट थियो आहे, इंकिशाफ थियो आहे त नारी खे क़त्ल करे उनखे बिना गुस्ल ऐं कफ़न जे दफ़न कयो वियो आहे। केॾो न अफ़सोस जोॻो मक़ाम आहे, अफ़सोस जोॻी सूरत हाल आहे घोटकीअ अंदरि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद संघड़ लाइन ते मौजूद आहे। माजिद, छा अपडेट्स आहिनि इन केस जे हवाले सां? इहो इंकिशाफ थियो आहे त नारी खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो ऐं उनखे दफ़न बि कयो वियो आहे बिना गुस्ल ऐं कफ़न जे। जी बिल्कुल, शायद घोटकी भरिसां अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। बी सेक्शन थाणे जे अडकोट बुढो बुलो में जवाबदार भाइर ने पंहिंजी भेण खे कारा इल्ज़ाम हेठि आसिया ख़ातून बुलो खे क़त्ल करे घोटा ॾेई क़त्ल कयो हो। जंहिंखां पोइ पुलिस पहुची करे लाश खणायो ऐं जॾहिं सिविल अस्पताल घोटकी में लाश आंदो वियो त उन मक़तूला औरत सां गॾु आंदड़ जेके औरतूं हुयूं उन्हनि जो इहो चवणो हुयो त नारी जी असां शादी जेका नंढे शख़्स सां ॿारले सां कराए रहिया हुआसीं त उन खां पोइ हुन कावड़ में अची करे पंहिंजो पाण घोटो ॾेई करे आपघात करे ख़ुदकशी कई आहे। ऐं जॾहिं त इन समूरे मामले खां पोइ पुलिस हरकत में अची वई, छो जे इलाइक़े जे माण्हुनि पुलिस खे ॿुधायो त हीउ जेको वाक़ियो थियो आहे इहो कारा इल्ज़ाम थियो आहे। जॾहिं पोस्टमार्टम खां पोइ लाश वासन हवाले कयो वियो त जॾहिं लाश ॻोठ पहुचायो वियो त उन दौरान कंहिं बि मर्द उन औरत जी आसिया ख़ातून बुलो जी जनाज़ नमाज़ अदा न कई ऐं उन खां पोइ बिना गुस्ल ऐं कफ़न जे उन्हनि जी जेका औरतुनि जी खॾ खोटे करे उते ॻोठ भरिसां उनखे दफ़न करे छॾियो। अहिड़ी सूरत ते पुलिस खे बि अहिड़ी मालूमात मिली ऐं पुलिस पिणु वाक़े वारे हंधि पहुती ऐं पुलिस जो हिन हवाले सां चवणु आहे त जॾहिं असां इलाइक़े में पहुतासीं ऐं उतां पहुचण खां पोइ जिते वियासीं त उते ख़बर ठहियल हुई ऐं इलाइक़े मां मालूमात वरिती त उन्हनि इहो ॿुधायो त औरत जो जेको आहे सो जनाज़ नमाज़ बि अदा कई वई ऐं उनजो जेको आहे सो कफ़न ऐं दफ़न बि उनजो सही तरीक़े सां कयो वियो। पर अहिड़े हिन वाक़े खां पोइ पुलिस फौरी तौर ते बी सेक्शन थाणे ते जेको आहे सरकार जे ASI अरसलान महर जी फरियाद ते जेको आहे केस में दाख़िल कयो, जंहिंखां पोइ पुलिस हिकु जवाबदार जेको मक़तूला नारी आसिया ख़ातून बुलो हुयो उनजे भाउ मोहम्मद बख्श बुलो खे गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त 2 सौट जेके आहिनि निसार अहमद बुलो ऐं हज़ारो बुलो जेके आहे उहे बि केस में नामज़द कया विया त उहे बि जेके जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पर जॾहिं त हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदासीं त इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त पुलिस बि जेको मुबैना तौर ते उन्हनि खां रिश्वत वरिती आहे ऐं रिश्वत मामले खे जेको आहे सो लाइव मिली करे चाहे थी पई त इलाइक़े में इहे बि ज़रियूं वटां असांखे मालूमात मिली आहे त जेकी नारी क़त्ल कई वई उनखे औरतुनि जी खॾ खोटे करे भरिसां हिकु जेको क़बर ठाहे करे उनखे हुते दफ़न कयो वियो ऐं तॾो वग़ैरह बि न रखियो वियो। पर पुलिस जो कुझु मौक़फ़ इहो साम्हूं आयो त औरत जो तॾो बि रखियो वियो आहे। पर अञा हिन हवाले सां SHO बी सेक्शन सां मुंहिंजी ॻाल्हि हुई थी उन्हनि जो चवणु आहे त मामले जी असां जांच करे रहिया आहियूं, केस में दाख़िल कयो आहे। वधीक जेके ॿ जवाबदार आहिनि हज़ारो बुलो ऐं निसार बुलो उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा वेड़ी रही आहे। पर हिकु जवाबदार जेको आहे जेको परवीन बुलो आहे जो भाउ जेको आहे मोहम्मद बख्श बुलो उनखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। त एॾी सूरत हाल आहे त घोटकी ज़िले में कारोबारी जा जेके वाक़िया उहे ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि ऐं हीउ त हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, अफ़सोसनाक वाक़ियो आहे त बिना कफ़न ऐं जेको आहे गुस्ल जो उनखे जेको आहे उनजी तदफ़ीन कई वई। पर इहो ॾिठो आहे कचे वारे इलाइक़े में जेको औरतुनि खे क़त्ल करण खां पोइ लाश जेके
दरियाव में लुड़िया वेंदा आहिनि जो का ख़बर न पइजी सघंदी आहे ऐं पुलिस जेको आहे सिर्फ़ु इहो चवंदी आहे त जेके औरतूं क़त्ल थी वेंदियूं आहिनि उनजे मिट माइट खे जेको आहे केस में फ़रियादी ॼाणाए करे कुझु टाइम अॻे हली करे पोइ पाण में सरोनामो थी करे केस ईअं ख़तमु थी वञे था। त सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु घोटकी ज़िले में पुलिस जो हिकु अहिड़ो कारोबार आहे जॾहिं में औरत का कारा इंतज़ाम में क़त्ल थींदी आहे त लखे रुपए जी डील थींदी आहे। सिर्फ़ु लखे रुपए जी डील हिनजे करे थींदी आहे त हुनमें जेको फ़रियादी आहे उहो फ़रियादी जेको आहे सरकार न थिए ऐं उन पंहिंजे माण्हुनि ते जीअं अॻिते हली करे उहो पाण में सोलहनामो करे जीअं केस जेको आहे उहो ख़तमु कयो वञे। जी अच्छा माजिद, इहो ॿुधाइजो त जीअं मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे जेको नारी जो भाउ आहे, त ॿिया जेके जवाबदार नामज़द कया विया आहिनि, पुलिस जो छा चवणु उन्हनि खे कॾहिं गिरफ़्तार कयो वेंदो? नाज़रीन, लाइन ड्रॉप थी वही है, कोशिश कंदासीं ॿीहर राब्तो कयूं, अव्हांखे अपडेट कयूं पिया कारोकारी जे वाक़िअनि जे हवाले सां जेके हिकु दफ़ो ॿीहर रिपोर्ट थियण लॻा आहिनि। जैकबाद में पिणु अफ़सोसनाक वाक़ियो रिपोर्ट थियो आहे। जैकबाद जो रुख़ कंदासीं, अब्दुल गनी खोसो असां सां लाइन ते ई मौजूदु आहे। जी अब्दुल गनी, जीअं अव्हां ॿुधाए पिया त केस दाख़िल थी चुको आहे, जवाबदारनि खे नामज़द बि कयो वियो आहे। इहो वाक़ियो जेको आहे उहो सभिनी रिपोर्ट बि कयो आहे मीडिया में, त इन हवाले सां पुलिस अञा ताईं का केस दाख़िल करण खां पोइ छा गिरफ़्तारी अमल में अञा ताईं न अची सघी आहे, त पोइ पुलिस छा चई रही आहे त केतिरे वक़्त में इन खे गिरफ़्तार कयो वेंदो? छा जेको जवाबदार आहे जेको नामज़द कयो वियो आहे हिन केस में, छा उहो फ़रार थी वियो आहे? जी शायदि जैकाबाद में जेका ॿिनि ॾींहंनि जे दौरान जेके ॿ क़त्ल जा वाक़िया थिया आहिनि, बिटू क़त्ल जा वाक़िया थिया आहिनि, हिकिड़े वाक़िए जो केस दाख़िल थी चुको आहे जंहिंमें गड़ीखोर में जेको वाक़ियो थियो, नौजवान ऐं जेके नारी खे कारे जे इल्ज़ाम में बेदर्दी सां क़त्ल कयो, उनजो केस दाख़िल थियो, पर उनजो बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। जॾहिं त जैकाबाद जे आबाद थाने में 3 कलाक पहिरियां जेके कारे जे इल्ज़ाम हेठि नौजवान ऐं नारी खे रोड़ाए क़त्ल कयो हुयो, उन जो हिन वक़्त ताईं अञा ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ऐं खे संजीदगी लॻे थी त माना पुलिस जेको आहे उहो केतिरो इन मामले सां संजीदा आहे। उन्हनि जेको आहे 3 कलाकनि ताईं अञा ताईं वाक़िए जो केस बि दाख़िल न करे सघियो आहे। जी अब्दुल गनी खोसो असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहिनि विमेन एक्शन फोरम अॻवान अमर सिंधू साहिबा। अस्सलाम वालेकुम अमर साहिबा, आवाज़ अचे पियो अव्हांखे? अमर सिंधू साहिबा जी 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 वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी अमर सिंधू साहिबा, मां टाइम ॾिनो इन अहम मामले ते ॻाल्हाइण जे लाइ। हिकु दफ़ो ॿीहर कारोकारी वारी कुदी रस्म जेका आहे उन जा वाक़िया रिपोर्ट थियण लॻा आहिनि। जेका बाद में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, पंहिंजे जेको भाउ आहे उन पंहिंजी भेण ऐं पंहिंजे सौट खे धोड़ाए क़त्ल करे छॾियो, जेतोणीकि जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार नाहे थी सघियो। होॾां घोटकी में पिणु अहिड़ो वाक़ियो रिपोर्ट थियो, हिकु नारी खे क़त्ल करण बाद उनखे बिना जनाज़े नमाज़ जे, बिना गुस्ल जे, बिना कफ़न जे दफ़नाइण जो इंकिशाफ थियो आहे, जंहिं त घोटकी में पुलिस कार्रवाई करे सिर्फ़ु हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। इहे त उहे केसिस आहिनि जेके रिपोर्ट थिया आहिनि। कुझु अहिड़ा केसिस बि हूंदा जेके रिपोर्ट न थींदा हूंदा। अहिड़नि वाक़िअनि जे पोयां आख़िर कारण कहिड़ा आहिनि ऐं पुलिस जी जेका सुस्ती नज़र अचे पई उन हवाले सां मां छा चवंदा? ॾिसो, 2-3 शयूं आहिनि जिन ते असांखे ॾिसण जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते तॾहिं जॾहिं कारोकारी जा वाक़िया इन हद ताईं वधंदा नज़र अचनि ऐं जॾहिं इन क़िस्म जी बहसी मौजूदु हुजे त बग़ैर कफ़न दफ़न ऐं बग़ैर जेका असां हुनजी जनाज़े निमाज़ जी, बग़ैर गुस्ल जे उन्हनि मासूम औरतुनि, मासूम नियाणियुनि खे दफ़न कयो वेंदो हुजे। उत्तर सिंध में जेकॾहिं ॾिसिजे त कारियुनि जा क़ब्रिस्तान बि मौजूदु आहिनि। उत्तर सिंध में ॾिसिजे त सिंधू दरिया में लुढ़ंदड़ औरतुनि जा लाश अॼु बि जेके आहिनि त मिलनि था। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त इन सिलसिले में जेकॾहिं ॾिसिजे त सभ खां वधीक, जेकॾहिं मूंखे केरु चवे त सभ खां वधीक अगरि हिन में जेकॾहिं कंहिं ते ज़िमेदारी आरिद थिए थी त उहा रियासती इदारनि जी हुजे थी। उन रियासती इदारनि में सभ खां पहिरीं जेको आहे सो पुलिस ऐं उन खां पोइ ॿियो जेको किरदारु अचे थो, जेको उन जेतिरो ई अहम आहे, बल्कि उनखे चइजे त उन खां वधीक अहम आहे, उहो आहे असांजे अदलिया जो, असांजे अदालतनि जो। उन खां पोइ 3 नंबर ते जेको आहे, जेको उनजो उन ॾोह जो कारण आहे, उहा उनजी फैमिली आहे। पोइ असांजो सॼो सोशल स्ट्रक्चर आहे जेको उनखे पनाह ॾिए थो, या ईअं चइजे त उनजे लाइ एतिरी मज़ाहिमत या एतिरी मज़म्मत समाज जे अंदरि मौजूदु कोन्हे। पर मां अञा बि चवंदसि त समाज जे अंदरि इन क़िस्म जूं बुरायूं न रुगो हूंदियूं आहिनि, पैदा थींदियूं आहिनि, पर उनखे रोकण जो कमु दरअसल जेके आहिनि से रियासती इदारनि जो हूंदो आहे। ऐं रियासती इदारा जॾहिं नाकाम थियनि, ऐं हक़ीक़त में मूंखे चवणु ॾियो त औरतुनि जे मामले में इहा रियासत एतिरी त बहस थी चुकी आहे, उनजे इदारनि जे अंदरि एतिरी त बहसी मौजूदु आहे। जॾहिं असां ॾिसूं था ही जेके बि औरत
तंज़ीमूं आहिनि उन में आगाही जे हवाले सां तव्हां ॾिसंदो, शऊर जे हवाले सां ॾिसंदो त हिकिड़ो अञा क़तल थींदो आहे त 1 कलाक जे अंदरि उहा ख़बर सॼी सिंध में पखिड़िजी वेंदी आहे, हुन जूं तस्वीरूं अची वेंदियूं आहिनि, हुनजी मज़मत अची वेंदी आहे। पुलिस खां अॻु में जेके आहिनि तव्हांखे हिननि तंज़ीमनि जा कारकुन मिलंदा जेके ॾोहारी ऐं उनजा सबब ऐं सभु कुझु जेके आहिनि से अची मीडिया ते सोशल मीडिया ते आम करे छॾीनि था। पोइ कहिड़ा सबब आहिनि जेका उन खां पोइ बि जेका असां पुलिस उन्हनि खे जेका असां गिरफ़्तार करण में नाकाम वञे थी, जेकॾहिं गिरफ़्तार करे थी त उहे अहिड़ा जेके आहिनि से FIR कूड़ियूं या अहिड़ियूं जेके आहिनि से कमज़ोर ठाहे थी जेके जितां आज़ादु थी वञनि था। अदालतनि में जेका असां मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त अदालतनि में अदालतूं असांजे लाइ नोगो एरियाज़ इन करे आहिनि जो उन्हनि ते कुझु ॻाल्हाए नथो सघिजे, उन्हनि जे फ़ैसिलनि ते आवाज़ नथो उथारे सघिजे, उन्हनि खे चैलेंज नथो करे सघिजे। बाक़ी हक़ीक़त इहा आहे त असां पाण जेके मां पाण वुमेन्स एक्शन फोरम जे अॻुवाण जी हैसियत में हिकिड़े केस में जंहिंखे छोकिरीअ खे 21 गोलियूं लॻल आहिनि, उनखे ज़मानत अदालत मां मिले वञे थी। असां पुछूं था त इन्हनि कातिलनि खे ज़मानत ॾींदड़, इन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार न कंदड़ उहे माण्हू जेके से पकड़ में कॾहिं नथा अचनि। हा मुमकिन आहे त जेके 1000 माइट बची वेंदा हुजनि, पर 100 अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे पकड़ियो वेंदो आहे, जेके जेलनि ताईं वेंदा आहिनि, उहे आख़िर में अदालतनि मां सुरखरू थी निकिरंदा आहिनि। त हक़ीक़त इहा आहे त माना सभ खां वॾो जेको ॿार अचे थो असांजे जेका असां माज़रत सां, पर उहे अदालतनि जो आहे, उन्हनि जी सेंसिटिविटी जी लेवल आहे, उन्हनि खे ज़रूर इन जे बारे में ख़ासि तौर ते जिते सूमल तो क़दम खयां वञनि था। मां सम्झां थी त हाणे जेका असां सिंध जे अंदरि जेको कारोकारी थिए थी उन जे हवाले सां अदालतनि खे पंहिंजो जेको सो किरदारु अदा करणो पवंदो, पुलिस खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो, सिविल सोसाइटी अॻु ई जेका असां घणी सेंसिटाइज़्ड आहे उहा पंहिंजो कमु करे थी पई, ऐं समाज जे अंदरि बि इन क़िस्म जी धिकार मौजूदु आहे। हाणे ही जॾहिं सरकारी इदारा, जॾहिं रियासती इदारा पंहिंजो ठीकु आहे, वॾी महिरबानी अमर सिंधू साहिबा असांखे वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहिनि सिंध सियासत जी चेयरपर्सन आयशा धारेजो साहिबा। अस्सलाम वालेकुम आयशा साहिबा। आयशा साहिबा वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। अॼु अफ़सोसनाक वाक़िया जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां असीं ॻाल्हि कयूं पिया। कारोकारी जी कुदी रस्म हिकु दफ़ो ॿीहर वरी उथी आहे। क़तल जेके आहिनि उहे थी रहिया आहिनि, नियाणियुनि खे गैरत जे नाले ते क़तल कयो पियो वञे। उनखां पोइ पुलिस जो जेको किरदारु आहे उहो सवालिया निशान आहे। अव्हां जी नज़र में छा इन्हनि वाक़ियुनि जे पोयां छा जेका सोच आहे उनजो अमल दख़ल आहे, प्रोसिक्यूशन सिस्टम ठीकु न आहे या को ॿियो मामिलो आहे? पहिरियों त आउं इहो चवणु चाहींदसि त उत्तर सिंध में जिते चओ था तव्हां कुझु ॾींहंनि में या कुझु महीननि में वाक़िया न वधिया आहिनि, उहो कंटिन्यूअसली हलंदा था अचनि पिया। औरतूं उहे ई मारी वञनि थियूं पयूं कारोकारी जे इल्ज़ाम में, या उनखे घरेलू तकरार जो रंग ॾेई करे मारियो थो वञे। पर हाणे उहे जेके आहिनि सोशल, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते अचनि था पिया ऐं 10-15 मिनट्स में ख़बरूं अची थी वञनि। ऐं असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया माशाल्लाह एॾी अवेयर आहे त हर ख़बर खां ऐं जेको कुझु बि अगरि उन्हनि जे घरेलू तकरार या कुझु लिकाइणु चाहिनि था उहे शयूं अची थी वञनि पियूं। पर इन में जेको तव्हां सोच जी ॻाल्हि था कयो त उन में रियासती इदारनि जो जेको अमर सिंधू चयो त बिल्कुलु उनखे सेकेंड कंदसि त असांजे रियासती इदारनि जो बि अमल दख़ल आहे। ऐं उत्तर सिंध में मां ख़ासि करे चवंदसि जागीरदारी निज़ाम, वॾेरा शाही आहे, भोतार शाही आहे, जिते जेकमबाद में हिन 6 महीननि में 18 औरतूं मारियूं वयूं आहिनि। पोएं साल बि जेकमबाद ज़िलो जेको आहे उन में सभिनि खां वधीक सिंध में औरतूं क़तल कयूं वयूं। ऐं हिन 2020 में जेको सिंध सियासत जो असांजो जेको ॻणप वारो रेशो हुयो उन में 18 औरतूं क़तल कयूं वयूं। जेकमबाद में 17, शिकारपुर में 17, घोटकीअ में ऐं 4 अहिड़ियूं औरतूं हुयूं जंहिंजा लाश हिन महिल ताईं न मिलिया आहिनि, उहे दरिया हवाले कयूं वयूं आहिनि। ऐं इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे असांजो रियासती इदारनि लाइ, उहो कानून लागू कंदड़ इदारनि लाइ, उन्हनि अदलिया वटि लाइ आहे त जेके जिन जूं लाश नथा मिलनि त उन्हनि जूं FIR कीअं मज़बूत थींदियूं, उन्हनि जा मेडिकल जेके आहिनि पोस्टमार्टम कीअं थींदा, ऐं अॻिते हली तव्हां सम्झी सघो था त उहे केस केॾा कमज़ोर थींदा। उनजो मिसाल ॾींदा साइदा चाचड़ जो जेको 5 महीना अॻु में क़तल कयो वियो, हिन महिल ताईं लाश न मिलियो आहे। उनखां अलावा
ॿिनि ॾींहंनि में काल्हो के हिकिड़े ॾींहं में जेकाबाद में 2 औरतूं क़तल कयूं वयूं आहिनि, कश्मीर में हिकिड़े हफ़्ते में 3 औरतूं क़तल कयूं वयूं आहिनि, घोटकीअ में 3 औरतूं क़तल कयूं वियूं आहिनि। कल्ह को वाक़िओ तव्हांजे अखियुनि अॻियां आहे त जंहिंमें आसिया बुलो खे बिना गुस्ल कफ़न दफ़न जे उहो जनाज़े निमाज़ बि उनजी अदा न कई वई आहे ऐं उहो उतां जे लोकल माण्हुनि ऐं साफ़ जे चवण मुताबिक़ त औरतुनि जेको आहे उनखे पंहिंजो जॻह ॾिनी आहे, दफ़नायो आहे त ऐं उनखे घरेलू रंग ॾिनो वियो आहे। ऐं मां सम्झां थी को बि घरेलू इशू न आहे, को बि घरेलू तकरार न आहे। इहा औरतुनि ख़िलाफ़ जेकी आहे हिकु सोच आहे, हिकु हथी आहे जेकी उन्हनि जे ख़िलाफ़ वधी रही आहे ऐं कारोकारी जे केसनि खे अॻिते हली करे घरेलू रंग ॾिनो थो वञे। मुंहिंजे ख़्याल में त पुलिस जो हिन में किरदारु जेको आहे त उहो ॾाढो कमज़ोर आहे। रियासत जे तरफ़ां FIR नथियूं थियनि पयूं, सेक्शन जेका आहिनि उहे प्रॉपर लागू नथा थियनि, नॉन कंपाउंडेबल सेक्शन लागू नथा थियनि, अॻिते हली केस रुली था वञनि पिया। गुरबत एतिरी आहे जो माण्हू केसनि जी पोइवारी नथा करनि। मां हिते माज़रत सां चवंदसि त ह्यूमन राइट्स जा कहिड़ा बि इदारा आहिनि सिंध लेवल जी सतह ते, गवर्नमेंट लेवल जी सतह ते, को बि कंहिं ग़रीब जी पोइवारी नथो करे, केस रुली था वञनि पिया, लगातार हाज़िरियूं अचनि थियूं ऐं यकीन कयो असांजे उत्तर सिंध में एतिरी गुरबत आहे त हिकिड़ो फरियादीअ खे उहो कन्वेंस जी रक़म कोन्हे त उहो कोर्ट अचे, वकील लाइ उनखे रक़म कोन्हे त उहो हिकिड़ो एडवोकेट हायर करे। ऐं तव्हां किरण चन्ना जो केस जेको आहे ख़ैरपुर ऐं जेको कराचीअ जो हुयो उन लाइ उनखे पूरो महीनो जेको आहे रोलायो वियो ऐं ह्यूमन राइट्स वारनि उन्हनि खे हिकिड़ो एडवोकेट मुहैया न कयो त तव्हां सम्झो त उहे असांजा ग़रीब माण्हू केतिरो भोगनि था पिया। कश्मीर में जागीरदारी निज़ाम आहे, जेकबाद में जागीरदारी निज़ाम आहे, जिते रीतूं रस्मनि जे वर चढ़ियल आहिनि औरतूं, जिते मारियूं वञनि थियूं पयूं, जिते बिना दफ़न जे बिना गुस्ल जे उहे पंहिंजो दफ़नाई वञनि थियूं ऐं केर बि पुछण वारो कोन्हे। FIR मुंहिंजे ख़्याल में रियासत जे अगरि असां हुन में कयूं था पिया त रियासत जे अंडर में FIR थिए त अॻिते हली IO उतां जो जेको आहे उहो पोइवारी नथो करे। इलाही तमामु घणा मसइला आहिनि जेकी अच्छा आयशा साहिबा इहो ॿुधाइजो त जीअं अवां चओ पिया त रियासत जी ज़िम्मेवारी हुजे FIR करण जी, जीअं हाणे कारोकारी वारनि केसनि में अक्सर त जेके न्याणियुनि खे क़तल करण वारा हूंदा आहिनि उहे उन्हनि जा माइट हूंदा आहिनि, उन्हनि जो भाउ हुजे थो या उन्हनि जो पीउ हुजे थो, त पोइ उहे त केस दाख़िल कोन कराईंदा। हाणे रियासत जे तरफ़ां केस दाख़िल करायो वेंदो आहे, सरकारी मुदयत में केस दाख़िल त थींदो आहे पर जवाबदार गिरफ़्तार न थींदा आहिनि, छाकाणि त इहो मामिलो जेको आहे अॻिते हली करे राजूड़ी तौरु हल थींदो आहे। जीअं सोशल एक्टिविस्ट अवां पाण वज़ीरा छछर वारे मामले जे हवाले सां आवाज़ उथारियो पर उनजो अञा ताईं को थियो कोन आहे, का अॻभराई न आहे थी। अहिड़नि केसनि खे पोइ ख़तमु कीअं करे सघिजे थो? असांजे इहो ई त वॾो अलमियो आहे जिते कानून लागू कंदड़ इदारा बि उन्हनि माण्हुनि जे हथनि में खेॾी रहिया आहिनि जेके सरदार बि आहिनि, भोतार बि आहिनि, असेंबली मेंबर बि आहिनि ऐं वज़ीरा छछर जो केस जंहिं तरीक़े सां रोलियो वियो ऐं अफ़सोस ई ज़ाहिर करे सघिजे थो त असांजी उहे न्याणियूं जेके पंहिंजो बेदर्दीअ सां बेगुनाह मारी वञनि थियूं, उन्हनि जे कातिलनि खे सज़ा नथी मिले, उन्हनि ते केस नथा दाख़िल थियनि, प्रॉपर माण्हू जेके इन्वॉल्व हूंदा आहिनि, जंहिंजी इन्वॉल्वमेंट हूंदी आहे, को बि क़तल मुकमल मनसूबाबंदीअ खां सवाइ थी नथो सघे। उतां जी इंतिज़ामिया पुलिस मिलियल हूंदी आहे, उतां जो सरदार मिलियल हूंदो आहे, उतां जो चङो मुड़ुसु मिलियल हूंदो आहे ऐं इहा पूरी प्लानिंग करे औरत खे मारियो वेंदो आहे। पुलिस जा खीसा भरिया वेंदा आहिनि। अगरि रियासत जी मुदियत में थिए थी त मां उहो ई पॉइंट रेस कंदसि त IO अॻिते हली केस लोड़े थो छॾे पियो। तमामु घणा मसइला आहिनि जिथे मुंहिंजे ख़्याल में कानून लागू कंदड़ इदारनि खे सोचणो पवंदो त औरत न औरत आहे या हिकु जानवर आहे जेकी रोज़ कुसजे थी पई, जेकी रोज़ मरे थी पई कारप जे इल्ज़ाम में, उन में न आहे त सिर्फ़ु हिकिड़ी औरत मारी वञे थी, मर्द बि उनजो निशानो थिए थो पियो। हिननि 4 महीननि में 61 औरतूं क़तल थियूं आहिनि सिंध में ऐं 37 मर्द थिया आहिनि। इन में सिर्फ़ु इहो न आहे त कारोकारी जो शिकार हिकिड़ी औरत थिए थी, मर्द बि थिए थो। उन खुदी रस्म जे ख़िलाफ़ असांजे समाजी माण्हुनि खे उथणो पवंदो। हू बिल्कुलु मुतहरिक थिया आहिनि, शऊर आयो आहे इन में। जस हुजे प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया खे जेको केसनि खे खणे थी, रिपोर्ट करे थी, एक्टिविस्ट तव्हां यकीन कयो असांजो हिन वक़्तु बि हाणे 10 मिंट अॻु में कंदकोट में क़तल थियो आहे ऐं असां उन्हनि खे चई चवण ते एतिरो मजबूर हूंदा आहियूं त रियासत जे अंडर में थियो प्रॉपर सेक्शन लागू कयो, नॉन कंपार्टेबल सेक्शन कयो जेके अॻिते हली जिरगो न थिए। छो त तव्हां बिल्कुलु सही था चओ त अॻिते हली जिरगा थींदा आहिनि, फ़ैसिला थींदा आहिनि, राजूणी थींदी आहे ऐं खून लुड़ी वेंदो आहे।
खून लुड़ी वेंदो अच्छा आहे। आयशा साहिबा जी अवा ॻाल्हि कयो पिया इन्हनि केसनि जी सरकार जेका आहे उहा FIR जे हद ताईं पैरवी कंदी आहे, उन खां पोइ जेके आयो आहिनि उहे केस ख़राब करे छॾींदा आहिनि। अवा हाणे शुरूआत में जेको डेटा आहे कारोकारी जे हवाले सां उहो शेयर कयो। अवां जॾहिं इहो डेटा मुरतब कयो त छा अवां जे आॾो इहा ॻाल्हि बि साम्हूं आई त अक्सर केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट ई न थींदा आहिनि? जी बिल्कुल बिल्कुल, ही सिर्फ रिपोर्टेड केसेस हुआ जिथे असांजी सोर्स हुयूं ऐं जिथे प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में अचनि था ऐं असांजी सवाई सथ जी हर ज़िले में जेकी सोर्स आहे ऐं उहे जेके रजिस्टर जंहिंजी FIR थिए पई या पुलिस जे नज़रसानी में केसिस अचनि पिया, ही 98 जेका कारोकारी जा क़त्ल आहिनि उहे आहिनि। घणा ई इलाइक़ा आहिनि जीअं ख़ैरपुर जो कचो आहे ऐं कंदकोट ऐं जेकमबाद कश्मीर जो कचो आहे, शाहबेलो सखर ऐं घोटकीअ जो इलाइक़ो आहे जिते औरतूं मारियूं वञनि थियूं पयूं जंहिंजी का बि ख़बर नथी पए ऐं उहो जेको खून आहे लय मिठी कयो थो वञे। पुलिस मां वरी बि इहो पंहिंजो चवंदसि त पुलिस खे ख़बर हूंदी आहे उन केस जी ऐं उन केस खे बिगाड़ियो वञे थो, घरेलू तकरार जो रंग ॾिनो वञे थो ऐं उहे केस रिपोर्टेड नथा थियनि पिया। असांजे अंग अखरनि मुताबिक़ 3 या 4 औरतूं रोज़ गारियूं करे माई वञनि थियूं। पोएं साल जेको 6 महीननि जी रिपोर्ट आई उन में 78 जेको कारोकारी जे केसनि में माण्हू क़तल थिया, पर हिन दफ़े 98 आहिनि। त रेशो ॾींहों ॾींहुं वधंदो वञे थो। इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे, कानून लागू कंदड़ इदारनि जी ज़िम्मेवारी आहे, बाशऊर माण्हुनि जी ज़िम्मेवारी आहे। त सभु मिली करे इन लाइ सोचनि, प्रॉपर कानून अचनि। ऐं मां सिंधुअ जी ॻाल्हि खे वरी बि इहो बि सेकिन कंदसि त हिकिड़ी औरत जॾहिं मारी थी वञे पई, उनजो मुजरिम गिरफ़्तार थो थिए, उहो 6 महीननि में ज़मानत ते आज़ाद थी करे उते ई उन ॻोठ में घुमे थो, उन तर में घुमे थो पियो ऐं उन्हनि खे का बि इबरतनाक सज़ा नथी अचे पई। ऐं सिंध सुहाई सथ हिकु सोशल एक्टिविस्ट जे हिसाब सां मां इहा ई डिमांड कंदमि त उन्हनि खे इबरतनाक सज़ा अचे। उन्हनि जो जरगाई निज़ाम जेको जरगो कंदड़ आहे, आउं सोशल एक्टिविस्ट अगरि हितां जे उत्तर सिंध जे कंहिं बि SP खे चवां थी त हिते अॼु जरगो थियो आहे त हू चवनि था असांखे फतवा जी कापी ॾियो। हाणे तव्हां ॾिसो त जेको जरगो कंदड़ हूंदो उहो फतवा जी कापी कीअं रखंदो? हिते रोज़ जरगा थियनि था, पुलिस को बि एक्शन नथी खणे ऐं पुलिस जे हथ हेठि जरगा थियनि था। इहो बि वॾे वाक़े चवंदासीं त अफ़सोसनाक सूरत हाल आहे हिते उत्तर में। ऐं उन्हनि जा जेके सोर्सिस आहिनि उहे असां हथ कयूं त जेके उहे सोर्सिस आहिनि उहे असां खां पुछंदा आहिनि। हालांकि इहा इंतिज़ामिया जी नाअहली आहे, कानून लागू कंदड़ जी नाअहली आहे। उहे सोर्सिस हिकिड़ी एक्टिविस्ट खां पुछंदा त तव्हां सोर्स ॾियो। अगरि हू इन कुर्सीअ ते वेठा आहिनि, छा उन्हनि जो फर्ज़ न आहे? हू जरगा कंदड़नि उन्हनि जे ई असर हेठि जरगा करनि था पिया, उहे ई असेंबलियुनि में वेठा आहिनि। अच्छा आयशा साहिबा, इन ई मौक़े जो फ़ाइदो वठंदे अवां जी मौजूदगी जो फ़ाइदो असां वठूं था। इन औरत जेका आहे वज़ीरा छछर जेका जंहिंजो ब्रूटल मर्डर थियो, अवां इन केस जी तमामु घणी पैरवी बि कई। इहो जेको केस आहे इहो ASP सुहाई अज़ीज़ टालपुर खे ॾिनो वियो। उन खां पोइ इन केस जे हवाले सां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? इन केस जो आख़िर छो थिया, छो इहो केस जेको आहे उहो बंदि थी वियो? मुंहिंजे ख़्याल में त सभिनि जेके बि माण्हू आहिनि मीडिया खे ॾिसनि था पिया, ॿुधनि था पिया, बंदि इन सेंस में आयशा साहिबा आयशा साहिबा हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां, बंदि इन सेंस में मूं चयो त यानी इहो केस रिपोर्ट इन जी का अपडेट न पई अचे। इन्हनि जी अपडेट नथी अचे त उहे ई हथ आहिनि जेके अपडेट खे रोकनि पिया। ऐं खुलियल नमूने चवंदसि त उहे ई हथ आहिनि जंहिंजो FIR में ज़िक्र न कयो आहे, जंहिंजी प्रॉपर तफ़्तीश न कई वई आहे, जंहिंजो दायरेकार वधायो ई न वियो, उते ई रोकियो वियो। अगरि हिकु पीउ पोढ़े पीउ जी 70 साल जी धीअ मारी वञे थी ऐं उनखे ई FIR में या उनखे ई तफ़्तीश में शामिल न कयो थो वञे त हिकु वॾेरे खे, हिकु चङे मुड़ुस खे, ॻोठ जे ॿियनि माण्हुनि खे छो नथो शामिल कयो वञे? ऐं उहे कहिड़ा हथ आहिनि जेके असांखे रोकनि था पिया, जेके असांखे पहुचण नथा ॾियनि पिया? हिकिड़े खून खे लिकाइण लाइ कहिड़ियूं अहिड़ियूं सोर्सिस दुश्वारियूं थियूं अची वञनि जिते सुहाई अज़ीज़ टालपुर हुजे या अहिड़ी कमेटी जेकी ठहियल हुजे, GIT ठहियल हुजे, उहा बि ख़ामोश थी वञे। सवाल इहा निशान आहे असांजे कानून लागू कंदड़ इदारनि लाइ ऐं सिंध हुकूमत लाइ, जितां जो वज़ीर आला जेको आहे उतां जो चूंडियल हुजे ऐं उन जे शहर में हिकिड़ी औरत बेदर्दीअ सां क़तल कई वञे ऐं उन्हनि हुकूमतनि वारनि जा हथ जेके आहिनि उन्हनि जे माण्हुनि जे मथां हुजनि त रोज़ ईअं ई वज़ीरा वांगुरु सिंध जी औरत मरंदी, रोज़ उहा ई बेवारस थी मरंदी जंहिंजी हुकूमत निंड सुतल हुजे।
वॾी महिरबानी आयशा धारेजो साहिबा वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, अॼु ॻाल्हि कईसीं कारोकारी जे वधंदड़ वाक़ियुनि जे हवाले सां। जैकबाद में अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे उहो रिपोर्ट थियो आहे। हिकु भाउ जेको आहे पंहिंजी भेण ऐं पंहिंजे सौट खे ढोड़ाए क़त्ल करे छॾियो। उन खां पोइ इहो जवाबदार जेको आहे उहो फ़रार थी वियो आहे। औरतुनि खे गैरत जे नाले ते क़त्ल करे उन खां पोइ जेका औरत आहे उनखे बिना कफ़न ऐं उनखे गुस्ल जे दफ़न कयो पियो वञे। घोटकी में पिणु अहिड़ो वाक़ियो रिपोर्ट थियो, जंहिंखां पोइ हिकु जवाबदार खे गिरफ़्तार त कयो पियो आहे, पर अॻिते हली जेको मुख़्तलिफ़ केसिस में असां ॾिठो आहे त उहो इहो थींदो आहे त उनखां पोइ राजूनी थींदी आहे। जेके जवाबदार जेके एतिराफ़ बि कंदा आहिनि क़त्ल जो, उहे चवंदा बि आहिनि त हा असां क़त्ल कयो आहे, गैरत जे नाले ते क़त्ल कयो आहे। उनखां पोइ जॾहिं राजूनी थींदी आहे त पोइ केसिस बि ख़तमु थींदा वेंदा आहिनि ऐं इहो वाक़ियो जेको आहे अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे रिपोर्ट बि थींदा आहिनि। उनजे बावजूदि इहे वाक़िया जेके आहिनि उहे ख़तमु थियण जो नालो नथा वठनि। हालांकि खाता मौजूदु आहिनि, औरतुनि जे हक़नि जे हवाले सां खाता बि मौजूदु आहिनि, पर अञा ताईं औरतुनि खे तहफ़ुज़ जेको आहे उहो नाहे मिली सघियो। गॾोगॾु जेका पुलिस जी रवायती सुस्ती हर केस में असांखे नज़र ईंदी आहे उहा पिणु अञा ताईं बरक़रार आहे। पुलिस सिर्फ़ु सरकारी मुद्दत में केस दाख़िल कंदी आहे, उनखां पोइ पैरवी न थी सघंदी आहे, जंहिंजे करे केस जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो आहे, या त ख़तमु थी वेंदो आहे या उनजी पैरवी न थी सघंदी आहे, ऐं या त जेके मामला आहिनि अहिड़े क़िस्म जा उहे राजूनी ज़रिए ख़तमु कया वेंदा आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम मां फॉलोअप्स मां फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।